बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गुजारिश का दोस्त हाजी मोहम्मद रमज़ान खान पालारी साहब वहाँ सरपरस्त आला हैं सिंध पालारी खान पालारी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बारो दोस्तों पिंडाल में बैठल स्टेज से या दोस्त साथी बिरादरी असानी भेनरूं सभी जी सालगिरह है, बड़ी खुशी की गाल है। असा गड रहा को चाहे हर तरह या तरह गंगूमर जूं कुर्बानियों और जरूरतूं असांजे साम्हूं साम्हूं बाक़ी कई दोस्त जेके वीचारनि खे ख़बर न हुई या मुलाक़ात न थी उन्हनि खे बि अल्लाह जी महिरबानी सां ख़बर पई त गंगू में छा ज़रूरत है और ज़रूरत भी है और ज़रूरत अल्लाह पाक उनखे ॾिनी बि है। असांखे उनजे लाइ दुआऊं अल्लाह पाक उनखे जनम ॾींहुं ॾिनो जिन जो ख़ुशियूं ॾे बचनि सां ख़ुशि रखेसि अल्लाह पाक। जोड़ियो तॾहिं असां वटि बि हिकु कई ख़बरूं आयूं त तव्हांखे हे करे ईंदासीं तव्हांखे हिकु शइ असां चयो बाबा जी बिस्मिल्लाह पहिरियां त गंगू खे मारियो तंहिंखां पोइ असांखे मारजांइ जीअं गंगू खे छॾे ॾियो त पोइ असांखे मारियो पोइ गंगू खे मारजांइ। ये धमकियूं गंगूअ खे असांखे हर दौर में मिलियूं आहिनि उनजो असांखे परवाह ई कोन्हे। ज़िंदगी अल्लाह पाक ॾिनी आहे, अल्लाह पाक जो शुक्र अदा कयूं था जे न कंहिंजी धमकी में ॾिना आहियूं न ॾियूं था। बाक़ी असां बिरादरीअ में जॾहिं गॾिजासीं तॾहिं इहो असां पंहिंजी कोशिशि कई त पंहिंजी भई चङा माण्हू असां मलिक साहब वटि मोकिलिया त बाबा तूं महिरबानी कर कि वञो तव्हां बिरादरी वारा उन कुझु सम्झायोसि तो बाबा हे पालारी मुंहिंजी बनी आहे हुनते ॿ माण्हू मोयल मूं ते माण्हू वेहारी थो पुलिस जी 45 गाड़ी सां माण्हू मोकिलिया थो न्याणी जूं ॿाहूं झुलियूं आहिनि इहो फ़ैसिलो कर इहो मुनासिबु कोन्हे। पहिरियां त 2 ॾींहं जो टाइम ताईं वरी साईं 2 ॾींहं ॿिया आया वरी आख़िरी में 4 नंबर वरी बि असां पंहिंजे बिरादर खे चयो त बाबा तव्हां वञो छो त पाण न कॾहिं विया आहियूं न कर 85 गाॾीअ न बंगलो ॾिठो आहे न बंगले जा चंगा मोकिलिया न दोस्तनि चई नहीं ज़मीन वती हुआ बाबा तो ज़मीन वती जेते माण्हू मार न्याणी जूं ॿाहूं टुटियूं तो बनी कीअं वती न बनी ॾियो ख़ाली करे ॾियो। असां जो अच्छा बाबा बंदो पा तव्हां 3 दफ़ा तव्हां माण्हू मोकिलिया वॾा चङा जेके हुआ तव्हां चओ था बनी ख़ाली करे ॾियो बनी ख़ाली करण त बाबा हाणे अल्लाह मालिक है ज़िंदगी अल्लाह ॾिनी आहे ॾिसूं था 45 गाॾियूं बि वयूं पुलिस जूं 300 माण्हू बि विया सालगिरह जी खुशी में आहियूं असां हुनखे वधाई था ॾियूं पर इहो जेको असां आवाज़ उथारियो आहे सो सर वञे जे करे केस वॾा त पालारी ते थींदा ई थींदा आहिनि उन्हनि जी त परवाह हुई कोन उहो त ज़मानतूं थींदियूं कॾहिं महीने में थी वई कॾहिं 2 महीने में थी वई कॾहिं 6 महीने में थी वई पर सरदार साहब खे जेको इज़त ॾियण वियासीं उहा जेका असांजे इमरान खे उन्हनि जवाबु ॾिनो उन जो जवाबु असां ज़रूरु हुनखे ॾिनो आहे। असां 2 कलाक में ॾिनोसि हुननि असांखां 6 ॾींहं वरिता बाक़ी सभु दुनिया में सभु को पियो थिए बाक़ी असांजो आवाज़ु आहे ग़रीबनि जे लाइ चाहे केरु कोन्हे उन्हनि जे लाइ जंहिंसां ज़ुल्म थींदो उन में ज़रूरु ॾींदासीं चाहे ब्राह्मण सां उनमें आवाज़ उठाइण और कुले में कुलो ॾेई बीहण इहो असांजो ईमान बि आहे असांखे अल्लाह पाक जुरत बि ॾिनी आहे असीं उन जी महिरबानी बि घुरूं था मदद बि अल्लाह पाक करे बाक़ी दुनियादारी में सभु शयूं हलनि थियूं का बि बिरादरी साफ़ी बिरादरी आहे उन्हनि खे बि ख़बर आहे 85 खां वठी मूं अटकायो अञा सुठे अटकाए हलिया आहियूं पोइ दोस्त सभु गॾु आहियूं हाणे त असांजी वरी महिरबानी तमामु घणा
जी साफ़त जी वो जी जुरत जी वो सलाह अल्लाह पाक तुझे बताए तो बच्चन सा खुश रखे अल्लाह पाक तुझे खुश हो दे आवाज गरीबन के मजलूमन के आवाज जनाब मोहतरम साईं हाजी मोहम्मद रमजान खान पालारी सरपरस्त आला सिंध पालारी इत्तेहाद अवां सां मुखातिब हुआ